अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया टनोमस्ती में रिपोर्ट फ़हीम अली शाह जी। टनोमस्ती कोलाब जेल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी 3 माही क़िस्त जी वसूल लाइ क़ाइमु कयल सेंटर ते हज़ारे माहिरनि ऐं सिंध जूं न्याणियूं मुसलसल 4 ॾींहंनि खां दरबदर डिवाइस होल्डर्स समेत बेनज़ीर इनकम सपोर्ट जो अमलो सेंटरनि ते मौजूदु पर डिवाइस जी वेरिफिकेशन जे अमल ऐं तरजीह बुनियादनि ते टेक्निकल मसइलनि जे हल न थियण जे करे केतिरियूं ई औरतूं मुसलसल क़िस्त जे वसूल लाइ चकर लॻाईंदियूं रहनि थियूं। सेंटर ते मौजूदु ज़ईफ़ औरतनि एहतजाज दौरान असांजे नुमाइंदे खे बयानु ॾिनो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा आला अमलदार ऐं ज़िले खैरपुर जा अमलदार उन तज़लील ऐं रक़म जी बरवक़्त अदायगी न थियण जो नोटिस वठनि जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जूं मुस्तहिक़ औरतूं इज़त सां पंहिंजा पैसा वसूल करे सघनि। अमा छा मसलो आहे? 4-5 ॾींहं किराया करे मरी विया आहियूं फ़क़ीर माण्हू असां हर रोज़ अचां टीवियूं नथा खोलनि छा मसलो आहे? अच्छा कौन ईंदी हिते अचेंदी कौन ईंदी हिते 4-5 ॾींहं चौथा था किराया करे मरी विया आहियूं बचा फ़क़ीर माण्हू गदा रोज़ी में पूरा कोन लॻा पिया आहियूं। अमी छा मसलो आहे? असां चवां ग़रीबनि जी मदद कयो, इहो पैसा ॾियो। 4-5 ॾींहं पंध करे किराया भरे थकिजी पिया हिकु कुरारी मां बीमार किराउनि में फ़क़ीर माण्हू पूरा थी था वञो किरावे पैसा करे ॾियो भॼी चुकी था